ठट्टो मां के अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहियो आहे रज़ाक ख़ासकिली। मकड़ी लॻ जुंगशाही रोड ते पुलिस पारां मंशात फ़रोशनि जी गाॾी खे रोकण जी कोशिश ते मंशात फ़रोश हथियारबंदनि पारां पुलिस ते फायरिंग। एहलकार समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। तेज़ रफ़्तार मंशात फ़रोशनि जी कार मयत खे खणी वेंदड़ एम्बुलेंस खे पिणु टक्कर हणण बाद फ़रार थी वई आहे। एम्बुलेंस में सवार मयत जे 2 वारसनि समेत एम्बुलेंस ड्राइवर ज़ख़्मी। मकड़ी लॻ जुंगशाही रोड ते हिक कार में मंशात हुजण जे इतला ते पुलिस पीछो कयो त कार में सवार मंशात फ़रोशनि पुलिस ते अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में मकड़ी थाणे जो जमादार अकराम अबड़ो ऐं हिक वाटेड़ो प्यार अली ख़ासकिली गोली लॻण करे सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे सिविल अस्पताल ठट्टो मुंतक़िल कयो वियो। मंशात फ़रोश फ़रार थियण जी कोशिश दौरान संदन कार जो मयत खणी वेंदड़ एम्बुलेंस खे पिणु टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में एम्बुलेंस ड्राइवर ऐं एम्बुलेंस में सवार 2 ॼणा पिणु ज़ख़्मी थी पिया, जिन खे पिणु सिविल अस्पताल ठट्टो मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी एहलकार इकराम अबड़ो जी हालत गणती जोगी हुजण करे खेसि कराची रवानो कयो वियो। ठट्टो पुलिस मूजिबि मंशात फ़रोशनि जी गाॾी पंहिंजी तहवील में वठी गुटके जो सामान हथ कयो वियो, जॾहिं त फ़रार थी वियल मंशात फ़रोश जी सुञाणप थी चुकी आहे, जिन जी गिरफ़्तारी लाइ टीमूं जोड़े छॾियूं आहिनि।